दोदापुर में ख़बर शामिल कंदासीं जिथे दस्ती बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़े के नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे जिथे खेनि तिबी इमदाद ॾिनी वई आहे। इते वहाँ अहम ख़बर ॾियूं पिया दोदापुर में दस्ती बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे दोदापुर में दस्ती बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो जॾहिं त उन्हनि खे उते तिबी इमदाद फराम कई वई आहे। दोदापुर में यह ख़बर आहे दस्ती बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियलनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। दोदापुर में अवांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं जिथे दस्ती बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो जिथे खेनि तिबी इमदाद बि ॾिनी वई। दोदापुर में अवांखे हिकु भेरो ॿीहर ख़बर ॿुधाए रहिया आहियूं जिथे दस्ती बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अवांखे दोदापुर में दस्ती बिरादरी की ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े में ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई आहे। वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे बशीर अहमद कटोहर। जी बशीर, झेड़े के हवाले से वधिक छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दोदापुर वेझो मोहम्मदपुर थाणे जे हद ॻोठ रसूलाबाद भरिसां दस्ती बिरादरी के ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि सां झेड़ो थी पियो जंहिंमें झेड़े दौरान लठियूं कुआड़ियूं चोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा हिकु औरत समेत 7 खां वधीक माण्हू पिणु ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़िए अंदि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो। ज़ख़्मियुनि में रहीम खान, ईदन, अब्दुल मालिक, पीरल ऐं हिकु औरत समेत 7 ॼणा शामिल आहिनि। राब्तो करण ते वारसनि ॿुधायो त ज़मीन जे बनी जे मामूली ॻाल्हि सां धुरियुनि में झेड़ो थी पियो जंहिंमें 7 खां वधीक माण्हू पिणु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ थाणे ते NC दाख़िल करायो वियो आहे। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी बशीर अहमद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।